खिप्रो में कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ असिस्टेंट कमिश्नर खिप्रो नबी बख्श सोलंकी जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी। शहीद जो खिप्रो ते पहुती उन मौक़े ते ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर खिप्रो चयो त कश्मीरियुनि खे पंहिंजी आज़ादु ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्मनि जो आलमी इदारा नोटिस कश्मीरियुनि सां ज़ुल्म थिए थो ऐं ख़ासि तौर ते 5 फेबरवरी असां योम यकजहती उन्हनि सां सॉलिडरिटी डे करे मल्हाईंदा आहियूं ऐं उन सिलसिले में अॼु रैली कढी वई आहे। ऐं हिन रैली कढण जो मक़सदु तव्हां मीडिया जे थ्रू इंटरनेशनल कम्यूनिटी ख़ासि तौर ते UNO या जेके ॿियूं ह्यूमन राइट्स जेके ऑर्गेनाइजेशन आहिनि इंटरनेशनल, उन्हनि खे मैसेज ॾियणो आहे त जेके इंडिया जा उते ज़ुल्म ऐं जबर जेको थिए थो कश्मीरी असांजे भाइरनि सां, त उन्हनि जो उहो बंदि कयो वञे ऐं हीअ आवाज़ उस्तानी उन जे बैनुल अक़वामी जेके इदारा आहिनि उन्हनि ताईं पहुचाए करे उन्हनि ताईं पहुचायो वञे त जीअं कश्मीर भाइरनि खे राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, कश्मीर भाइयों के साथ यकजहती और हक खुदरा दिलाने के लिए जो है ना हमने रैली निकाली है। और आज भी हम हुकूमत पाकिस्तान, अफवाज पाकिस्तान और कश्मीरी भाइयों के साथ हैं।